टंडो मोहम्मद खान जे NICVD अस्पताल में वदीन ज़िले सां तालुक़ रखंदड़ 3 वरहनि जे मासूम नींगर अब्बास अली पुट मुनव्वर अली जे दिल जे सोराख़ च पहिरियों भेरो जदीद मशीनरी ज़रिए कामयाब सर्जरी कई वई। कामयाब सर्जरी कंदड़नि डॉक्टरनि जी टीम में डॉक्टर सईद बदर, डॉक्टर सुहेल बंगश, डॉक्टर अमीन ख्वाजा, डॉक्टर अब्दुल सत्तार शेख, डॉक्टर हुसैन बख्श, डॉक्टर गज़नफ़र अली शाह ऐं नूर शाह शामिल हुआ। होॾां कामयाब सर्जरी करण खां पोइ डॉक्टरनि जी टीम पारां मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त टंडो मोहम्मद खान जी NICVD में ॿार जी पहिरीं कामयाब सर्जरी कई वई आहे। लखे रुपयनि जी मालियत जी सर्जरी जी सहूलियत टंडो मोहम्मद खान में मुफ़्त कई पई वञे। हुन जो त इन खां अॻु दिल जे सोराख़ जी बीमारी में वरितल ॿार परॾेह वेंदा हुआ, जंहिं ते काफ़ी ख़र्च ईंदो हो। ग़रीब ॿार हिन बीमारी जे करे ज़िंदगी जी जंग हाराए वेंदा हुआ, पर हाणे हिन बीमारी जो इलाज पाकिस्तान में मौजूदु आहे। हुन जो त NICVD सैटेलाइट सेंटर टंडो मोहम्मद खान में बग़ैर ओपन हार्ट सर्जरी जदीद टेक्नोलॉजी जी मदद सां सर्जरी जो अमल मुकमल कयो आहे। ऑपरेशन थियल ॿार जी हालत सुधरंदड़ आहे। जल्द हिन ॿार खे वार्ड में शिफ्ट कयो वेंदो ऐं हीउ ॿार पंहिंजे नॉर्मल ज़िंदगी गुज़ारींदो।